ए वाह रे वाह मुखे थी तू चवे अकुल हां कम वठो जो मां बाकी सजी जिंदगी बेअकुलन वारी गुजारी है कॾहिं त थोरो अकुल खां कम वरितो आहे सही इहो मूंखे ॿुधा। अम्मा सच थी चवे बाबा तू बस हाणे बस माने ही घणी आ मुझे मथा इल्जाम हणण वारी तू इन टीकरू दे हिनके त हिन जो दिमाग़ अञा ख़राब थे। बाबा मूं हिकु ॻाल्हि सोची आहे चई त सलाह ॾियां। हा बा हाणे तू रहियो है अल्लाह जी कुदरत आहे मूंखे लॻे थो क़यामत अचण वारी आहे हाणे जो ख़बर आहे कि हाणे अहिड़ा ॿोड़ा गूंगा चरिया इहे सलाहूं ॾींदा बस लॻे थो हाणे मुंहिंजो वक़्तु पूरो थियण वारो आहे। सलाह त माण्हू चवंदा आहिनि कख खां पोइ वठिजे ही त वरी बि तुंहिंजो पुटु आहे ऐं मां तुंहिंजी घर वारी आहियां असां को तुंहिंजा दुश्मन आहियूं जो तोखे ग़लति सलाहूं ॾींदासीं। सभ खां पहिरियों तूं मूंखे इहो त ॿुधाए त मां पहिरियों सलाह कंहिंखां वठां तोखां सलाह वठां या हिन ॿोड़े खां सलाह वठां। पहिरीं पंहिंजे पुट खां पुछ त ही ॿोड़ो छा थो चवे। हाज़िर साईं। हा पुट अपा ॾे मूंखे सलाहूं। सयूं छा सयूं था चढ़नि बाबा या इरादो कयो अथनि अञा। हा हाणे ॾेसि सयूं हिनखे त रुॻो हर वक़्तु खाइण जी आहे ॿोटो आहे ॿोटो। पुट तूं त चयो न मां सलाह ॾींदुसि हा ॿुधा छा थो चवणु चाहीं। अम्मा बाबो हाणे सच में चरियो थियो अथई हर वक़्तु रुॻो रड़ियूं ई रड़ियूं पियो थो करे। हाँ मां चरियो थी वियो आहियां। हा हा हाणे मां चरियो थी वियो आहियां। अबाड़े दिलि थी चवे ख़ुदा जो कसम आहे हिकु जूतो लाहियां त ॿियो चाढ़ियां। हाणे तूं होश न विञा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध छितो नथी अॼु राति तूं ऐं मां पुनल ॾे हलंदासीं हली हुनखे राज़ी करे ईंदासीं ऐं ख़ुशी ख़ुशी असांखे पंहिंजी न्याणी जो ॿार लाहिणो आहे। जेकॾहिं असां हली हलियासीं पुनल जे दर ते त लही कोन वेंदासीं पर इन में बि त तुंहिंजी इज़त थींदी न। हा साईं ठीकु आहे मां तोबा कई ॻाल्हि मां राति ई पुनल थो वञा। अबा पुनल मूंखे माफ़ी ॾे मूंखे जेकी ख़ता थी आहे मूंखे माफ़ कर ही छोकिरी तुंहिंजी आहे जेॾी महिल दिलि करे निकाह करे वठी वञ हाणे त ख़ुशी।